फरमायूं त इन 15 शअबान जी रात में जिब्राईल अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े मूं ॾे आयो ऐं मूंखे अची करे अर्ज़ु कई त साईं तव्हां महिरबानी करे पंहिंजे मथे मुबारक खे मथे खणो। त मां जो हीअं मथो मथे खयो त मूंखे अल्लाह ताला ॾेखारियो त जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुलियल हुया। हिकिड़े दरवाज़े ते फ़रिश्ता बीठा हा जेके चवनि पिया त अॼु राति मुबारक आहे उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू निमाज़ पढ़ी रहिया आहिनि। ॿिए दरवाज़े ते फ़रिश्ता बीठा हा जेके चवनि पिया मुबारक आहे अॼु उन्हनि माण्हुनि खे जेके अॼु सजदे में गुज़ारे रहिया आहिनि। टे दरवाज़े ते फ़रिश्ता बीठा हा जेके चवनि पिया त अॼु मुबारक आहे उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू अॼु अल्लाह खां दुआऊं घुरी रहिया आहिनि। ऐं चौथे दरवाज़े ते जेके फ़रिश्ता बीठा हा उहे चवनि पिया अॼु मुबारक आहे उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजे गुनाहनि खे यादि करे रोई रहिया आहिनि। ऐं पंजे दरवाज़े ते जेके फ़रिश्ता बीठा हा उहे चवनि पिया अॼु मुबारक आहे उन्हनि माण्हुनि खे जेके अॼु अल्लाह जे ज़िक्र में मशगूल आहिनि। छहें दरवाज़े ते जेके फ़रिश्ता बीठा हा उहे चवनि पिया अॼु समूरनि मुसलमाननि खे मुबारक आहे जो अल्लाह ताला बरकत वारी राति उन्हनि जे लाइ क़ाइमु कई आहे। सतें दरवाज़े ते जेके फ़रिश्ता बीठा हा उहे चवनि पिया अॼु मुबारक आहे उन्हनि माण्हुनि खे जेके अॼु अल्लाह खां पंहिंजे मतिलबु ज़रूरत जा सुवाल करे रहिया आहिनि। ऐं अठें दरवाज़े ते जेके फ़रिश्ता बीठा हा उहे चवनि पिया अॼु मुबारक आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेकी अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश घुरी रहिया आहिनि। इहो मंज़र ॾिसी करे मूं जिब्राईल अलैहिस्सलाम खां पुछा कई त जिब्राईल ही फ़रिश्ता केसि ताईं बीठा हूंदा आहिनि ऐं केसि ताईं दुआऊं घुरंदा आहिनि। जिब्राईल अलैहिस्सलाम मूंखे ॿुधायो त साईं ही फ़रिश्ता सुबुह सादिक ताईं बीठा हूंदा ऐं सुबुह सादिक ताईं अल्लाह खां दुआऊं घुरंदा रहंदा। इहा वॾी बरकत आहे हिन राति जी। लैलतुल क़द्र जेका राति आहे उहा अल्लाह ताला लिकाए छॾी आहे, उनखे तलाश करणो पवंदो आहे। त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी ॾहे जे 21 रातियुनि में तलाश कयो। थी सघे थो 21 हुजे, थी सघे थो 23 हुजे, थी सघे थो 25 हुजे, थी सघे थो 27 हुजे, थी सघे थो 29 हुजे, का बि मोयन कोन्हे का। लेकिन हिन राति शबे बारात जे लाइ 15 शअबान जे लाइ अल्लाह ताला इहो वाज़े करे छॾियो आहे त इहा कॾहिं थिए थी। ऐं इहा इन जी जेका बरकत आहे उहा सिज लहण खां शुरू थींदी आहे वेंदे सुबुह सादिक ताईं। एतिरी बाबरकत राति आहे जो हिनखे न तलाश करणो पवंदो आहे ऐं न हिन जे लाइ को वक़्तु का घड़ी मख़सूस आहे।